मीर साहब मकली जे टकरन में बालो सर बस शहर ख़ामोश है चवन था इनमें 5 लाख क़ब्रूं आहिनि इनमें अल्लाह ताला जा वली दफ़न आहिनि बादशाह आहिनि 3 क़िस्म बादशाह आहिनि समा आहिनि अरगोन आहिनि तुर्खान आहिनि हिंदुस्तान समय हिकिड़नि ते पकड़ियल आहे माशाल्लाह हिन वॾी तारीख़ आहे के अहिड़ा जेके आहिनि से दूल्हा दरिया ख़ान जी जेका मक़बरो हिते आहे सिंध जो अज़ीम बादशाह थी गुज़रियो अहिड़ा हुकुमरान बि आहिनि सिंध में जेके ज़ालिम हुकुमरान रहिया आहिनि तुर्खान अरगोन जिन ते हज़ारे लखे माण्हुनि खे क़त्लेआम कयो उन्हनि जा क़ुबा हिते आहिनि पर उहे आबाद न आहिनि जिते माण्हू अचनि बसि पोइ अचनि था माण्हू घुमण खे ॾिसनि था ऐं उहे असांजे लाइ इबरत जो निशान आहिनि बाक़ी मकली सिंध में जेको माण्हू दोस्त रहनि था उन्हनि खे मकली ज़रूरु अचणु घुरिजे विज़िट करणु घुरिजे ज़रूरु विज़िट करणु घुरिजे छाकाणि जो हिकु त असांजो हेरिटेज आहे असांजो असां एशिया जो वॾे वारो क़ब्रिस्तान आहे ऐं ॿियो इहो त माण्हू हुते पंहिंजो जेको मुख़्तलिफ़ जेके आहिनि आर्किटेक्चरल जेके शयूं आहिनि उहे तव्हां ॾिसी सघो था ऐं तमामु कमाल जो हिते कमु थियल आहे ऐं आउं सम्झां थो त असांजी ख़ुशनसीबी आहे जो असांखे इलाही दफ़ा हिंदुस्तान में अचण जो मौक़ो मिलियो आहे घुमण जो मौक़ो मिलियो आहे असांजे सरदार शाह वज़ीर सक़ाफ़त आहे जी सर ऐं उनजे अचण खां पोइ हिन क़ब्रिस्तान में काफ़ी सारियूं सुठियूं शयूं जेके आहिनि उहे क्लियर थियूं आहिनि ख़ासि करे उन्हनि जी मज़ारनि जी दरगाहनि जी रिनोवेशन आहे हीअ पंहिंजी गाॾी में वेठा आहियूं इलेक्ट्रिक जेका वैन आहे खोड़ सारा जेके आहिनि उन इलाही सारा तारीफ़ी कमु कराया आहिनि तो असांखे सलाम पेश था करियूं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांखे रिकॉर्ड करण वॾी महिरबानी